नाज़रीन, ठटो खां ख़बर शामिल कंदासूं। वफ़ा अकरम अब्बासी जी रिपोर्ट मुताबिक़ अदालत सगोरी जे आर्डर बावजूदि ट्रैफिक पुलिस जे रिश्वतखोरी सबबि मकड़ी शहर मां मेन नेशनल हाईवे तां लोडेड डंपर्स जे गुज़रण जो सिलसिलो जारी आहे। अदालत सगोरी जा अहकामात रदे जे टोकरीअ में ही फुटेज उन्हीअ वक़्त जा आहिनि जॾहिं सिविल अस्पताल OPD या सवन जी तादाद में मरीज़नि जी रश हुजे थी। वरी अस्पताल जे साम्हूं बॉयज़ डिग्री कॉलेज, सिंध यूनिवर्सिटी जो कैंपस ऐं गर्ल्स तोड़े बॉयज़ प्राइमरी ऐं हाई स्कूल सां गॾोगॾु सवें सरकारी ऐं गैर सरकारी इदारनि जूं ऑफिसूं हुजण करे उन्हीअ रोड ते मोटरसाइकिल सवारनि समेत हज़ारनि जी तादाद में अवाम अस्पताल में ईंदड़ मरीज़नि, स्कूली कॉलेज ऐं यूनिवर्सिटी कैंपस जे शागिर्दनि ऐं शागिर्दियुनि जी अच वञ जो सिलसिलो सॼो ॾींहुं जारी रहे थो। जन जूं ज़िंदगियूं उन्हीअ हैवी लोडेड डंपरनि जे करे हर वक़्तु ऐं हर पल दाव ते लॻल आहिनि। न कोई DC खे फ़र्क़ु पवे थो, न SSP खे को फ़र्क़ु पवे थो। हुकुमरान धुर खे त हूअं बि फ़र्क़ु नथो पवे, छो त ही डंपर या त हुकुमरान धुर जी पार्टी जा या हुकूमती अॻुवान जा आहिनि। वरी हाईवे लेवल जो असुल ठेकेदार आहिनि ऐं अवाम सिर्फ़ु अलाह जो आहे।